الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا اتقوا الله وكونوا مع الصادقين. وقال الله تبارك وتعالى في شان حبيبه: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسلیما. آواز بلند درود پاک: اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد و آلہ و اصحابہ اجمعین. دل پہ کلمے کی ضرب لگا، لا الہ الا اللہ. دل پہ کلمے کی ضرب لگا، لا الہ الا اللہ. دونوں جہاں کا خالق اللہ، دونوں جہاں کا مالک اللہ، سب کا رازق ایک خدا، لا الہ الا اللہ. دل پہ کلمے کی ضرب لگا، لا الہ الا اللہ. معزز سامعین، قابل الاحترام دوستو، عزیزو، بزرگو و بائرو، السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ.
शुक्राना अदा हर जुम्मतुल मुबारक जे ॾींहं जे अंदर कंदा आहियूं। अॼु भी असां शुक्राना अदा कयूं जे मुझे सोने करीम रब असां सभिनी खे हिन पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे ऐं चूंड कई आहे। मुझो सोनो करीम रब बेनियाज़ आहे, मुझो सोनो करीम रब करीम गफूर रहीम। अल्लाह ताला जी रहमत मां ना उम्मीद न थींदासीं, छो त अल्लाह जी रहमत वॾी आहे। अल्लाह जी रहमत वॾी आहे। कोई मोमिन, कोई मुसलमान पंहिंजो पाण खे एतिरो किरियल सम्झंदो आहे त मूं पूरी ज़िंदगी निमाज़ूं ई कोन पढ़ियूं आहिनि, चाहे उहा ईद जी छो न हुजे, चाहे उहा जनाज़ो छो न हुजे। मूं पूरी ज़िंदगी ख़ुदा जे दरवाज़े ते सजदा कोन कया, छो त मां गुनाहगार आहियां, मां बेकार आहियां, मां बदकार आहियां, मां हेड़ो आहियां, मां तेड़ो आहियां। करीम रब मूंखे माफ़ कोन कंदो। त अल्लाह जी रहमत मां ना उम्मीद न थियो। अल्लाह कुरान करीम जे अंदर इरशाद फरमाए रहियो आहे त ओ मुंहिंजा बानड़ा, मुंहिंजी रहमत मां ना उम्मीद न थियो, छो त मुंहिंजी रहमत वॾी आहे। मुंहिंजी रहमत वॾी आहे। जेकॾहिं असां थोड़ी हिकिड़े नंढड़े अमल ॾे ईंदासीं त उहो असां नंढड़ो अमल ॾिठोसीं त हज़रत बीबी राबिया बसरी, हज़रत बीबी राबिया बसरी रहमतुल्लाहि तआला अलैहि खे उहो मक़ाम कीअं नसीब थियो, उहा अल्लाह जी प्यारी बानड़ी कीअं थी। छा पहिरियां अल्लाह जी प्यारी बानड़ी हुई? चओ त न हुई। उहा पोइ कीअं थी? थोड़ो असां गौर कंदासीं त उहा ईअं थी जो वञी रही हुई, वींदे 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 न पर्दो हुयो, न को वरी निकाब हुयो, कुछ भी न हुयो। वींदे वींदे हिकिड़ो कुतड़ीअ जो नंढड़ो बचड़ो कऊं कऊं करे रहियो आहे, दाहूं करे रहियो आहे। उन पंहिंजी दिलि में ख़्याल कयो त कहिड़ी ख़बर मतां हिनखे उञ लॻी हुजे, इहो तड़पी रहियो आहे, इहो दाहूं करे रहियो आहे। उन देर न कई, हेॾे बि भॻी हेॾे बि भॻी, यानी चइनि तरफ़नि ॾे भॻी, उनखे पाणी न मिलियो। उनखे पंहिंजे हथड़े ते खणी ऐं अञा थोड़ो ईंदी आहे त अॻियां साम्हूं खोह नज़र ईंदो आहे। खोह त मिली वियो, पाणी त मिली वियो, लेकिन रसो ऐं टोलो उन पाणीअ खे कढण जे लाइ का शइ कोन थी मिले। छा कंदी आहे? उहो पंहिंजो रओ जेका पोती हुई, जेका पोती हुई उन ज़माने में, उहा पोती लाहे उन में नंढो भितर ॿधी ऐं उन खोह में उछलाईंदी आहे। वरी उहो भितर कढी ऐं उहो वात में पाणी गॾु कंदी आहे, गॾु करे वरी उन कुतीअ जे नंढड़े बचड़े खे उहो प्यारींदी आहे, तांजो उनखे साहु पइजी वेंदो आहे। इन अमल ते करीम रब खे उन जी इहा ॻाल्हि एॾी त पसंद आई, एॾी त पसंद आई जो उहा अल्लाह जी कामिल वली आणी थी। हुन पूरी 50 साल जागी इबादत कई। कीअं जागी इबादत कई? सवाल आहे न, कीअं जागी इबादत कई? उन ईअं जागी इबादत कई जो उहा निंड त कंदी हुई, थोड़ी निंड कंदी हुई और उथी सोचींदी हुई त कहिड़ी ख़बर हीअ मुंहिंजी आख़िरी रात हुजे, कहिड़ी ख़बर मतां मुंहिंजे मतां मौत अची वञे। वरी उथंदी हुई, वरी सजदा, इहे रुकू, इहे नफ़ल, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ दुरूद पाक, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ ज़िक्र अज़कार नियाज़ी आज़ी कंदी आहे, ॾाढो रोअंदी आहे, तड़पंदी आहे। उन रात त उन जे मथां मौत कोन ईंदो आहे, ॿी बि रात ईअं गुज़री वेंदी आहे, टी बि रात ईअं गुज़री वेंदी आहे। तव्हांजो 50 साल हज़रत बीबी राबिया बसरीअ खे गुज़री वेंदा आहिनि इन तमन्ना सां त कहिड़ी ख़बर मतां मुंहिंजे मथां अॼु रात मौत अची वञे।
अॼु राति कहिड़ी ख़बर मथां मुंहिंजे मथां मौत अची वञे, इन ख़्याल सां जागी गुज़ारींदी आहे, 50 सालनि खां बाद में उन जे मथां मौत अची वेंदो आहे। कंहिंखे रंजाईंदी नाहे, कंहिंखे परेशान कोन कंदी आहे, कंहिंखे तकलीफ़ कान ॾींदी आहे, चाहे उहो गरम हुजे चाहे उहो ॿाहिरां छो न हुजे, कंहिंखे बि तकलीफ़ कान ॾींदी आहे। तॾहिं त अल्लाह जे क़ुरान करीम गवाही ॾिनी न, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मअस सादिक़ीन, ओ मुंहिंजा बानड़ो, ए ईमान वारो डिॼो उन ज़ात खां, कंहिंखां करीम रब खां, करीम रब जी ज़ात खां डिॼो, करीम रब जी ज़ात खां डिॼो ऐं सालिहनि जी निस्बत में शामिल थी वञो ऐं हक़ जे तरफ़ अचो, सच ॻाल्हायो, सचनि में अचो, सालिहनि में अचो। मा सादिक़ीन, तव्हां सचार बणिजी वञो, तव्हां ईमान वारा बणिजी वञो, यानी इन में कूड़ जो बि अचे तो कूड़ न हणो, सच्चा बणिजी वञो, सालिहनि जी निस्बत अख्तियार करियो, सालिहनि में अचो। सालिह केर हूंदा आहिनि? जेके सुहिणियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, सालिह केर आहिनि? जेके भली राह ते हलाईंदा आहिनि, सालिह केर आहिनि? जेके को बि अहिड़ो मशवरो वठण जे लाइ को बि मुस्लमान ॿिए मुस्लमान ॾे वेंदो आहे त उहो मुस्लमान उनखे ईअं कोन चवंदो आहे त यार तोसां त तुंहिंजा घर वारा ॾाढी माना कनि था, तूं हाणे पंहिंजो कारो मुंहुं कर, पंहिंजी ख़ुदि ख़ुशियनी कर। न मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन ॾे ईअं कोन तवजह कराईंदा आहिनि, उन ॾे तवजह कराईंदा आहिनि, यार तूं निमाज़ पढ़, तूं ज़िक्र कर, ज़िक्र कंदे पण साणे अल्लाह तुंहिंजे ख़्याल में, तुंहिंजे हाल में, तुंहिंजे माज़ीअ में, तुंहिंजे मुस्तक़बिल में, तुंहिंजे हाल में, पंहिंजे ख़्याल में, तुंहिंजे ख़्याल में पाण इहा ख़्याल आणे छॾींदो, तोखे परेशानी कोन थींदी, तोखे तकलीफ़ कोन थींदी। अच त ॿई गॾिजी निमाज़ पढ़, अच त ॿई नफ़ल पढ़ूं। नफ़ल पढ़ाईंदो आहे, निमाज़ ते उनखे हिराईंदो आहे। उहे हूंदा आहिनि साले जेके सच ॻाल्हाईंदा आहिनि, जेके मुंहिंजे मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा पक्का गुलाम आशिक सच्चा हूंदा आहिनि। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, कंहिंखे परेशान कोन कंदा आहिनि। हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह फरमायो त असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जुमे जे ॾींहुं ख़ुतबो ॾींदे फरमायो, ए इंसानो, ए उम्मतियो, मरण खां अॻु अल्लाह अज़्ज़ व जल ॾांहुं तौबह कयो ऐं मशगूल रहण खां अॻु सालिहनि अमलनि करण में जल्दी कयो, पंहिंजे रब ऐं पाण में ताल्लुक़ पैदा करण जी कोशिश कयो त नेक वक़्त थींदो। जेकॾहिं ॾिठो वञे त अल्लाह सां असां कहिड़ो ताल्लुक़ जोड़ियो आहे, जेकॾहिं ॾिठो वञे त अल्लाह सां कोई ताल्लुक़ असां कोन जोड़ियो आहे, जेकॾहिं अल्लाह असांखे हिकिड़ो वक़्तु सॾिड़ो थो करे, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, हय्य अलस सलाह, हय्य अलल फलाह, अचो निमाज़ जी तरफ़, अचो कामयाबीअ जी तरफ़। जेकॾहिं कोई मुसलमान बीमारीअ में मुब्तला आहे, असां त चऊं इन में असांजी जान छुटी वञे, असांखे कामयाबी मिली वञे, त बि असां त चऊं त छो निमाज़ मिड़ी निमाज़ आहे, टकराइण आहिनि, खाली मिलता है क्या निमाज में, सजदे में जाके देख, मिलता है क्या निमाज में, सजदे में जाके देख। जेकॾहिं असां उन सजदे में थोरो गौर कंदासीं, जेकॾहिं असां सजदो ॾींदा आहियूं त इहा मुंडी नीम बणिजी वेंदी आहे, हितां कोठी हेतिरो हिसो हे हबछी बणिजी वेंदो आहे, हीअ जेको दड़ आहे इहो मीम बणिजी वेंदो आहे, टंगूं हीअं कंदा आहियूं दाल बणिजी वेंदो आहे, जिस्म बानड़े जो हूंदो आहे, इस्म मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो बणिजी वेंदो आहे। मिलता है क्या निमाज में, सजदे में जाके देख। पोइ सालिहनि जी निस्बत, सालिहनि जी उहा कचहरी अख्तियार कंदासीं, उहा डन कंदासीं इंशा अल्लाह ताला, ऐं पंहिंजे रब सां तअल्लुक़ जोड़ींदासीं, ॻंढींदासीं, हर करीम रब जी शरीयत खे मञींदासीं, क़ुरान ते अमल कंदासीं।
पंहिंजे करीम रब सां तालुक पैदा करण जी कोशिश कयो त नेक वक्त थींदो ऐं ख़ैर ॾियण में घणाई कयो त रिज़्क़ ॾिना वेंदव। यानी अल्लाह जी राह में जंहिं बि ख़ैर कयो अल्लाह उनखे ॾहूण वधाए ॾिनो, ॾहूण वधाए ॾिनो। रब जो क़ुरान बार बार फरमाए रहियो आहे, बार बार फरमाए रहियो आहे, ऐं मुंहिंजा बानड़ो जेकॾहिं हिकिड़ो बि रुपयो कोई मां अल्लाह जी राह में ॾींदो आहे पुठियां शुक्रानो अदा कंदो आहे। व इज़ तअज़्ज़न रब्बुकुम ला इन शकरतुम ला अज़ीदन्नकुम व ला इन कफरतुम। करीम रब तो फरमाए, ओ मुंहिंजा बानड़ो मां करीम रब जी दरबार में जेको हिकिड़ो रुपयो ॾींदो आहे शुक्रानो अदा कंदो आहे, मां करीम रब उनखे ॾहूण वधाए ॾींदो आहे। पोइ उन्हनि बानड़नि ॾे जेकॾहिं वञूं जेके ॾींदा ई न आहिनि, सभु कुझु अल्लाह जी ज़ात उन्हनि खे ॾिनो आहे, अल्लाह जी ज़ात सभु कुझु उनखे अता फरमायो आहे, त पोइ उन जो हाल छा हूंदो? उन जो हाल छा हूंदो? उहो त मानड़ीअ जहिड़ा बि सिकंदा आहिनि। करीम रब तो फरमाए, ओ मुंहिंजा बाना, ओ मुंहिंजा बाना, जेकॾहिं मां अल्लाह तोखे ॾिनो बि आहे, मां अल्लाह जी राह ते ख़र्च कोन थो करे, मां अल्लाह तोखे नंढड़नि नंढड़नि शयुनि खां मां ॾियारींदुसि, मां नंढड़नि नंढड़नि ॻाल्हियुनि खां शयुनि खां मां ॾियारींदुसि। मिसाल बुखार थियो, हमरा ॾिजी वियो, कहिड़ी ख़बर मथां मुंहिंजे मथां मौत अची वञे, मथे जो सूर थी वियो, कहिड़ी ख़बर मथां मुंहिंजे मथां मौत अची वञे, अख में थोरो सूर पियो, कहिड़ी ख़बर मथां मुंहिंजे मथां मौत अची वञे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, करीम रब तो फरमाए त मुंहिंजी राह में ख़ैर कयो, मां अल्लाह तव्हांखे रिज़्क़ वधाए ॾियां, मां अल्लाह तव्हांखे दौलत वधाए ॾियां। करीम रब तो फरमाए, जेकॾहिं मां अल्लाह तोखे औलाद ॾिनो आहे, औलाद ते बि शुक्रानो अदा कर, मां अल्लाह तोखे दौलत ॾिनी आहे, दौलत ते बि शुक्रानो अदा कर। जेकॾहिं मां अल्लाह तोखे औलाद कोन ॾिनो आहे त तूं सब्र कर, जेकॾहिं मां अल्लाह तोखे दौलत कान ॾिनी आहे सब्र कर, सब्र कंदे पुठियां शुक्र कंदे करीम रब तुंहिंजा लख शुक्र आहिनि जो जेको ॾिनो अथई असां खाऊं पिया। हज़रत सुहिणे अली उल मुर्तज़ा शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जन फरमायो त केॾो न गरीब खुश नसीब आहे, केॾो न गरीब खुश नसीब आहे जो हिकिड़ो वेलो खाई अल्लाह जा शुक्राना अदा कंदो आहे। कंहिं सवाल कयो, सुणा इहो वरी कीअं? मुंहिंजे सुहिणे अली उल मुर्तज़ा शेरे ख़ुदा फरमायो त उहो ईअं जो गरीब बानड़ो अल्लाह जे इन सम्झो लस्सी ऐं रगड़ी मानड़ीअ जी खाई अल्लाह जा शुक्राना अदा कंदो आहे। अमीर ॾे निहारियो, अलाए केॾा ताम पिया आहिनि, अलाए केॾा फ्रूट पिया आहिनि अॻियां, त बि उनखे सुकून कोन्हे, त बि उनखे शुक्र कोन्हे। ऐं हाणे उन नको खाधी भाॼी, हा नको खाधा उन फ्रूट, ॿ बस क़िस्म जा उहे अल्लाह जी नेमतुनि मां खाधाई, हिकिड़ी लस्सी ॿी ढगड़ी मानीअ जी, अल्लाह जे दरबार में उन शुक्रानो अदा कयो। करीम रब जॾहिं क़यामत जो ॾींहाड़ो थींदो त उन पंहिंजे बानड़े खे फरमाईंदो, ओ मुंहिंजा बानड़ा, ओ मुंहिंजा बानड़ा, जॾहिं दुनिया जे अंदरि तूं हुए मां अल्लाह जे ॾिनल रिज़्क़ ते थोरे रिज़्क़ ते शुक्रानो अदा पियो करी, हाणे देर न कर, जन्नत तुंहिंजो इंतज़ार करे रही आहे, हाणे वञी जन्नत जा मज़ा मार। थोड़े रिज़्क़ ते ॾियण ते शुक्राना अदा करण, उन ते सब्र अख्तियार करण। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, त करीम रब तो फरमाए त उनखे रिज़्क़ ॾिनो वेंदो जेकॾहिं मां अल्लाह जी राह में ख़ैर कंदो, मां अल्लाह जी राह में रुपयो ॾींदो त अल्लाह उनखे वधाए ॾींदो, ऐं नेकीअ जो अमर कयो त कुदरती हिफ़ाज़त में रहंदो। असां नेकीअ जी दावत कंहिंखे कोन ॾींदा आहियूं, असां जेकॾहिं ॾिठो वञे त रुगो शैतानी कमु ईअं आहे या न, रुगो जेकॾहिं कोई मशवरो पुछंदो त असां उनखे मशवरो कोन ॾींदासीं, असां उनखे अलाए किथां जो किथे वञी उछलाईंदासीं। यार वाकई तुंहिंजे भाउ तोसां हीअं कयो आहे, यार वाकई तुंहिंजी माउ
तोसां ईअं कयो आहे, यार वाकई तुंहिंजे पीउ तोसां ईअं कयो आहे, यार वाकई तुंहिंजी बरादरीअ मां तुंहिंजे मिटनि मां तुंहिंजे मिटनि तोसां हीअं कयो आहे। जेकॾहिं असां थोरो सोचूं, निमाज़ ते ईंदा आहियूं, निमाज़ पढ़ी वेंदा आहियूं, को रस्ते में मिलंदो आहे त वरी उन सां गिलामी शुरू। कहिड़ी इहा निमाज़ असांजी थी? निमाज़ त कान थी न। जेकॾहिं असांखे घर में तस्बीह रुगो अल्लाह 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 था कयूं ऐं अची वञनि के महिमान, उनखे असां नेकीअ जी दावत न ॾियूं त असां मिड़े ई थियासीं, असां मिड़े ई निमाज़ी थियासीं, असां मिड़े ई उहे ज़ाकिर बणिजी वियासीं, असां त न जे बराबरि थी वियासीं न। पोइ असां को उहो बानड़ो केॾो न भलो आहे जंहिंजी नियत में जेको वेठो मंदर में आहे, दिलि में ख़्याल आहे उहो करे रहियो आहे या सनम या सनम या सनम, ऐं मस्जिद में जेको अची रहियो आहे उन जी दिलि में छा आहे? रुगो बसि जमात निमाज़ पढ़े पुठियां मां चंपल खणा। हू मंदर वारो भलो आहे या हू निमाज़ी भलो आहे जेको ईंदो आहे दिलि में ख़्याल करे त मां चंपल चोराइण थो वञा? हा, मंदर वारो भलो आहे न। त इहा दिलि में जुस्तजू हुजे, इहा दिलि में तड़प हुजे त असां नेकीअ जी दावत ॾियूं। कोई बि मिले थो, यार निमाज़ में ॾाढो सुकून आहे, ॾाढो सुरूर आहे। हिकिड़े तरीक़े सां निमाज़ में ॾिसंदो नूर बि अथव। जेकॾहिं निमाज़ छॾे ॾींदो त तव्हां खां नूर खसिजी ईंदो, तव्हांजे पंहिंजो चेहरे में रौनक उहा नूर वारी रौनक कोन रहंदी, निमाज़ वारी रौनक कोन रहंदी, ज़िक्र वारी रौनक तव्हांजे चेहरे में कोन रहंदी। ऐं बुराईअ खां रोकियो त मदद कया वेंदव, तव्हांजी मदद कई वेंदी। बुराईअ खां रोकियो यानी शराब को रोकियो, चोरीअ को रोकियो, ज़िना को रोकियो, कंहिंजा कोई हक़ खाई रहियो आहे उन्हनि हक़नि खां कंहिंखे रोकियो त तव्हांजी हिफ़ाज़त कई वेंदी, तव्हांजी मदद कई वेंदी। केॾियूं न ॻाल्हियूं सुहिणियूं हुयूं। हज़रत बीबी राबिया बसरीअ जो तव्हां किसो ॿुधो त उन कहिड़ो अमल कयो। हाँ, पहिरियां छा कंदी हुई? नाच कंदी हुई, विच माण्हुनि जे टोले में नचंदी हुई, पैसा मिलंदा हुया, उन्हनि सां गुज़र सफ़र कंदी हुई। हाणे अल्लाह जे कुर्ब जा उनखे दरवाज़ा खुली मिलिया, नंढड़े कुतड़े खे उन पाणी पियारियो, उन जे सदके में करीम रब उन सां राज़ी थी। असां ॾिसंदा आहियूं सुनन कामिलन वलियन फरमायो आहे, जंहिंजी इहा बुज़ुर्ग जी मस्जिद आहे, उन्हनि बुज़ुर्गनि फरमायो आहे त कुतड़े जी दाह, बगड़ जी दाह, नंढड़े छेलड़े बकरीअ जी दाह अर्शे मो अल्लाह ते वेंदी आहे। जेकॾहिं को बि उनखे धकु हणंदो आहे, उहो दाह कंदो आहे त उन जी दाह अल्लाह जे अर्श ते वेंदी आहे। यानी कहिड़े बि जानवर खे धकु हणंदो आहे, उन जी दाह किथे वेंदी आहे? अर्श ते वेंदी आहे। त मां तव्हां खां सवाल पुछी रहियो आहियां, जेकॾहिं असां कुतड़े खे हणंदा आहियूं, असां डिॼंदा आहियूं, पर हुजे जाइज़, हणिजे सही पर हुजे जाइज़, नाजाइज़ ई न हुजे। जेकॾहिं कुतो खाई रहियो आहे, कुतो खाई रहियो आहे, छितो थियो आहे, उनखे गोली हणण बि जाइज़ आहे, उनखे कुलाड़ी हणण बि जाइज़ आहे, उनखे सिर हणण बि जाइज़ आहे। जेकॾहिं खाई नथो, चुप करे वेठो आहे, राति जो ईअं पंहिंजे घर जे मथां पहिरो थो ॾिए, औताक जे मथां पहिरो थो ॾिए, कहिड़ी बि शइ पई आहे उन जे मथां पहिरो थो ॾिए, ख़ाली जेके चोर अचनि था, जेको ॿियो माण्हू अचे थो जेको उन कुते न ॾिठो हुजे त उनखे हणण नाजाइज़ आहे। ऐं जेको मिसाल अॼोके ज़माने में साइकिल मोटर ते वञी रहियो आहे त उनखे खाए थो, उनखे खामखो डिॼारे थो, त उनखे हणण उनखे जाइज़ आहे। जीअं ॾिसो नांग आहे, नांग जूं सूरतूं आहिनि, केॾियूं सूरतूं आहिनि, तव्हां ॿुधी चुका आहियो। विछू आहे, विछू बि निमाज़ में तव्हां आहियो, निमाज़ में तव्हां अखि थोरी फेराए ऐं ॾिठो त विछू अची रहियो आहे, तव्हांजी जेब में या तव्हांजी हिन में का बि अहिड़ी शइ आहे, पेन जी मिसाल तौरु तव्हां सम्झो था त असां विछूअ खे मारे सघूं था, अॻियां विछू अचे थो निमाज़ जे अॻियां, त तव्हां सम्झो था त इहो मुंहिंजी तरफ़ थो अचे, मूंखे ॾंगींदो,
त जल्दी जल्दी पे न खणी तव्हांजे मन खीसे में आहे पे न ॿियो कुझु ई कोन्हे को जेकॾहिं कुझु आहे अहिड़ी का चाबी आहे तव्हां सम्झी सघो था त हिन चाबीअ सां या पेन सां मारे सघूं था देरि न करे उनखे विछूअ खे मारियो जेकॾहिं नांग आहे नांग जो बच्चो आहे तव्हां सम्झी सघो था त इहो असांखे चक हणंदो ऐं असांखे नुक़सानु थींदो त उनखे मारणु जाइज़ आहे उन खां बाद में निमाज़ पढ़े जिथां निमाज़ छॾी हुई उतां निमाज़ पढ़े जिथां निमाज़ कहिड़ी बि अहिड़ी शइ विछू न आहे अहिड़ी सोपारी बि आहे अहिड़ी ॿियूं शयूं बि आहिनि जेके ज़हरीलियूं शयूं आहिनि असां तव्हां जंगल में बि निमाज़ पढ़ंदा आहियूं के माण्हू पढ़ंदा आहिनि निमाज़ जो टाइम थी वेंदो आहे उते ई निमाज़ शुरू कंदा आहियूं त यादि रखणु घुरिजे नांग हुजे त उनखे बि मारणु उते जाइज़ आहे जेकॾहिं विछू थो ॾिसे उनखे बि यानी ज़हरीली कहिड़ी बि शइ ॾिसे त उनखे उते मारणु जायज़ आहे हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन पाण बि ही मग़फ़िरत घुरण जा अल्फाज़ घणा चवंदा हुया अल्लाहुम्मा ग़फ़िरली व तुब अलैया इन्नका अंतत तव्वाबुर रहीम हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त जॾहिं शैतान ज़मीन ते लाथो वियो त अल्लाह ताला खे चयाई त मूंखे तुंहिंजी इज़त ऐं बुज़ुर्गीअ जो कसम आहे त मां आदम जी औलाद खे हमेशा गुमराह कंदो रहंदुसि जेसि ताईं संदन जिस्म में साह हूंदो त अल्लाह जी ज़ात बाबरकात ख़बर त उन शैतान खे कहिड़ो जवाब ॾिनो अल्लाह जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम में जवाब अता फरमायो त इल्ला इबादक मिनहुमुल मुखलसीन इल्ला इबादक मिनहुमुल मुखलसीन मां करीम रब जे उन्हनि बानड़नि खे तूं गुमराह करे सघी थो जेका मां अल्लाह जी राह तां थिड़ियल हुजनि परे हुजनि यानी न को ज़िक्र कनि न को निमाज़ पढ़नि न को नेकीअ जी दावत ॾियनि ऐं न को वरी बुराईअ को रोकण जी कोशिश कनि उन्हनि खे तूं गुमराह करे सघी थो शैतान पर यादि रखे छॾिजां तूं उन्हनि खे गुमराह कोन थो करे सघी जेके मां अल्लाह जा प्यारा बानड़ा जेके तव्हां असां वेठा आहियूं ॾिठो वञे जेके तव्हां असां वेठा आहियूं जिन जा चेहरा ॿरी रहिया आहिनि जिन जा चेहरा ॿरी रहिया आहिनि करीम रब तो फरमाए इल्ला इबादक मिनहुमुल मुखलसीन मां करीम रब जे जेके इबादत कंदा आहिनि उहे मां करीम रब जा मुखलिस बानड़ा इबादत करण वारा बानड़ा निमाज़ी बानड़ा जेके नेकीअ जी दावत ॾींदा आहिनि जेके बुराईअ को रोकण जी कोशिश कंदा आहिनि पाण त बुराईअ को रुकी पवंदा आहिनि पर ॿियनि खे बि रोकण जी दावत ॾींदा आहिनि त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अल्लाह जी ज़ात बाबरकात बस इहो ई फरमायो अचो नेकनि जी सालिहनि जी बस पर्दे में लिकी वञो जेके सचार आहिनि उन जे पर्दे में लिकी वञो त तव्हांजी बख़्शिश कई वञे तव्हांजी मग़फ़िरत कई वञे तव्हांखे माफ़ कयो वञे करीम रब जी रहमत मूं ना उम्मीद न थियो मुंहिंजो करीम रब मुंहिंजो चवण ऐं अवां जो ॿुधण मुंहिंजो करीम रब पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए व आखिर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमाईन अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार मुंहिंजा करीम रब जेको मूं चयो मुंहिंजा करीम रब मुझे इस्लामी भाइरनि ॿुधो असां सभिनी खे इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा मुंहिंजा करीम रब इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा मुंहिंजा सुहिणा करीम रब असां सभिनी जूं दुआ क़बूल मंज़ूर फरमा अल्लाहुम्मा अइन्ना अला ज़िक्रिक व शुक्रिक व हुस्न इबादतिक व सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ि मुहम्मद।